नाज़रीन तफ़सीली ख़बरुनि में वाक़िए भली कार कंदे अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं त सिंध में पाणी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। नसीराबाद, मदेची, सजावल चोणे जो नओं देरो, शहदाद कोट ऐं ॿियनि शहरनि में आबादकारनि पारां धरना हया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सल तबाह थी रहिया आहिनि। नाज़रीन वाक़िए अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त सिंध में पाणी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। नसीराबाद, मदेची, सजावल चोणे जो नओं देरो, शहदाद कोट ऐं ॿियनि शहरनि में आबादकारनि पारां धरना हया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सल तबाह थी रहिया आहिनि। नाज़रीन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ असां राब्तो कयो आहे नसीराबाद में SNTV न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, इन हवाले सां अपडेट कंदा हलो, एहतिजाज खे पियो वञे आबादकारनि पारां। जी बिल्कुल इन मेन इंडस हाईवे ते गांधीनगर लाड़े वटां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि, हारियुनि ऐं ॻोठाणनि जिन में चनड़ जो ॻोठु आहे, सईद खान पंवर जो ॻोठु आहे, ॿिया ॻोठ आहिनि, उन्हनि जे ॻोठाणनि रुकावटूं पैदा करे ट्रैक्टर ट्रालियूं बीहारे इंडस हाईवे खे बंदि करे छॾियो आहे, टायर साड़िया आहिनि ऐं हिननि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। अनवर जुमे जो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो आहे ऐं हिननि जो मुतालबो आहे त नसीराबाद तालुके जी समूरनि शाख़ुनि में पाणीअ जी खोट आहे। ख़ासि तौर ते जंहिं शाख़ ते असांजा ॻोठ आबाद आहिनि, सनड़ो चीरो जंहिं शाख़ खे सॾियो वेंदो आहे, सनड़ो चीरो शाख़ में पाणी कोन्हे को, जंहिं करे असांजा पोखियल ॿिज सड़ी चुका आहिनि, पाणी कोन्हे को, हज़ारें एकड़ ज़मीन ख़ुश्क ऐं बंजर बणिजी वई आहे। जे अञा बि असांखे पाणी न मिलियो त हिते बदहाली थींदी, बुख वधंदी ऐं असां ख़ुदकशियूं करण ते मजबूर थींदासीं। आबपाशी खाते जा अमलदार असांखे मजबूर था कनि त रिश्वत ॾियो त पोइ तव्हांखे पाणी ॾींदासीं। असांजी दांह ॿुधण वारो को बि कोन्हे ऐं असांखे पाणी पहुचाइण लाइ हींअर ताईं कंहिं बि नुमाइंदे नोटिस न वरितो आहे ऐं को बि अहिड़ो असांखे रस्तो नज़र नथो अचे जिते असां वञी दांह कयूं ऐं असांखे पाणी मिले। हिननि जो मुतालबो आहे त जेकॾहिं पाणी न मिलियो त असीं बुख बदहालीअ जो वर्के ॾींदासीं, बुखूं काटींदासीं ऐं असां मजबूरनि लॾ पढ़ाइण कंदासीं ऐं हिननि जो असांखे बिना देरि पाणी ॾिनो वञे त जीअं असीं पंहिंजी ज़मीनूं आबाद करे सघूं। जी ठीक है, अल्लाह बख्श, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट कयो। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया त सिंध में पाणी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। नसीराबाद, मदेची, सजावल चोणे जो नओं देरो, शहदाद कोट ऐं ॿियनि शहरनि में आबादकारनि पारां धरना हया विया। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सल तबाह थी रहिया आहिनि। सिंध में पाणी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया पिया वञनि। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया नसीराबाद, मदेची, सजावल चोणे जो नओं देरो, शहदाद कोट ऐं ॿियनि शहरनि में आबादकारनि पारां धरना हया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सल तबाह थी रहिया आहिनि।